खैरपुर ते शाह लतीफ़ थाणे जे हद में ऐं पंहिंजो 35 वटि 3 माना मर्डर थिया त उन मर्डर में उतां जो उस्ताद जेको आहे उन पंहिंजी घरवारीअ खे पंहिंजी ससु खे ऐं पंहिंजे नंढड़े पुट खे जेको आहे क़त्ल करे छॾियो। त आख़िर छो हिकिड़ो उस्ताद जेको आहे जेको हिकिड़ो पैगम्बरी पेशो आहे जेको हिकिड़ो नंढड़नि ॿारनि ख़ूबसूरत गुलनि जहिड़नि खे पढ़ाए थो सबक़ु थो ॾिए ऐं उहो कहिड़े तरीक़े सां एॾी हिकिड़ो जनूनी क़ातिल साबित थो थिए। असां सां हिन वक़्तु मौजूदु असां ॻाल्हायूं इहो मूंखे ॿुधाइजो त हीअ तव्हांजो छा पंहिंजी घरवारीअ सां को झगड़ो हलंदड़ो हुजे? थोरो त हलंदो घर में तव्हांखे ईअं माना ॻाल्हि पचंदी रहंदी हर वक़्तु त माना ही डेली जी फशरी फसाद इंसान आहे। मां हिकिड़ो साईं सची ॻाल्हि आहे कमाईंदड़ माण्हू पंहिंजे नेकनीत सां पंहिंजी नौकिरी खां पोइ वरी मां साइड में बिज़नेस कंदो हुउमि। अच्छा कहिड़ो? साइड में सर उते असांखे शॉप आहे पंहिंजो उहो बि आहे ॿियो वरी गाॾी बि आहे उहा बि जेकॾहिं का शइ थींदी आहे त माना का सवारी वारी मिली वेंदी आहे उहा बि शइ कंदा आहियूं। बसि हाणे त ॿियो त कुझु बि कोन्हे को बसि जेका शइ थी वई आहे बसि पछतावा हाणे तव्हां पछतायो था त जी सर ग़लति थियो आहे ग़लती थी वई आहे तमामु ग़लति थियो आहे। अच्छा ओॾीमहिल छा तव्हांखे एॾी का कावड़ चढ़ी वई अहिड़ो को अंधु थी वियो या अहिड़ो को अहिड़ो ओॾीमहिल का झेड़ो थी वियो जंहिंखां पोइ तव्हां अहिड़ो कुझु बि न सर बसि इहो नॉर्मल माहौल हुयो? नॉर्मल ई माहौल हुयो। कहिड़ो टाइम हुयो? राति जो टाइम हुयो 12:30 खां बाद में उते ई हुयो या काॾे ॿाहिरों आयो? ॿाहिरि आयुसि मां ॿाहिरि हुयुमि। अच्छा ॿाहिरां आयो त छा थियो? बसि इहा अणत बणत थी थोरी। कहिड़ी ॻाल्हि त कहिड़ी माना उन तो ज़रूरु को अहिड़ो ॻाल्हि मौज़ू खुलियो हूंदो जंहिं तां उहो नंढड़े जा कोन हुया पेपर। हा अची पेपर न हुया? हा अची वेंदा अॼु सुभाणे अची वेंदा को मसइलो न आहे। अच्छा अधु राति जो माना ओड़ो पाड़ो ॿुधे असांजूं ॻाल्हियूं। अच्छा बहरहाल सर हाणे न उहो पेपर जो न हुआ त छा घर में पैसा न हुआ छा जो न पिया वठी जंहिं तां उहो माना ईअं सम्झो हिकिड़ो गुरबत तव्हां बि जहिड़ो थींदो आहे ॿाहिरि? अहिड़ी ॻाल्हि न हुई पैसा बि हुया अलहमदिल्ला मुंहिंजो असल में वञणु कोन्ह थियो शहर में। तव्हां एॾी माना जेको एॾी यकदमि बाहि भड़की वई हे त जेके छुरियूं ऐं चाकू ऐं कात इहे उते घर में पिया या इहे तव्हां हथु कया वरिता? छुरी घर में पई सर। छुरी घर में पई ॿियो कात? कात ई ख़बर न आहे। कात जी ख़बर न आहे? कात यूज़ थियो आहे हिन में? शुरूआति में त तव्हांजी घरवारी जेका हुई त उहा उन में तव्हांजी जेका ससु उहा कीअं विच में अचे? उहा बि रड़ंदी निकिती ॿाहिरि। रड़ंदी ॿाहिरि निकिती माना तव्हांजी जेका घरवारी उहा रड़ियूं करे पई? हा तव्हां छुरी काथे रखियसि? मथे ते। मथे ते या ॻीचीअ ते? मथे में रखी शायदि मूंखे। मथे में? बहरहाल उन खां पोइ जंहिं महिल इहा शइ थी हा मूंखे पाण खे होश न रहियो मां पाण किरी पियुमि। अच्छा हिकिड़ो अंधा दिलेरी में कमु त थी वियो आहे। न किरी तव्हां कान हेॾो ख़तु लिखियो तव्हां त हिकिड़ो मर्डर सीन ठाहियो तव्हां त हुन तफ़्तीश जो रुख पिया मोड़ियो तव्हां त जुर्म जो ॿिए पासे पिया लाड़े वञो इहो त हिकिड़े बेख़ुदीअ में ऐं चरियाप में करणु हुयो त तव्हां हिकिड़ो सोचे सम्झे करे कमु पिया कयो। थियण खां हर शइ प्लान माना थियण खां पोइ माना अच्छा थियण खां पोइ माना मां पंहिंजे वस में न रहियुमि। माना जंहिं महिल उहो थी वियो 2 खून थिया या 2 खूननि खां पोइ तव्हां पंहिंजे वस में न रहियो? जंहिं महिल हर शइ थी वई थी माना पूरी जो पूरी सॼो कमु ख़तमु थी? हा। अच्छा घर में इहे 3 भाती मौजूदु? ॿिया बि हुया नंढा 3। ॿिया बि हुया? जी साईं। उन्हनि खे कुझु न थियो उन खां पोइ तव्हां पाण बेहोश थी वियो तव्हांखे ख़बर न पई? ख़बर न पई। वरी होश में केॾी महिल आया? ख़बर न आहे माना 2 टाइम थी वियो। न त इन में ज़रूरु पुलिस आई हूंदी जांच कई हूंदी कातिलनि खे ॻोल्हींदा पिया वतन तव्हां हुयो बि घर में नॉर्मल कंहिंखे ज़ाहिर ई न पिया कयो त को तव्हां खून कया आहिनि। झिरकीअ जो ॿचो माण्हू मारींदो आहे बि उनजे चहिरे ते ॾेखाव ॾींदो आहे तव्हां त बाक़ाइदा हिकिड़ो ईअं सफ़ा कंहिंखे ख़बर ई न पई पए त छा थियो या उहो पाण तव्हां पोइ पेश थियो पुलिस जे वारो त मां कयो? असरु थी वियो अलाह सी रहम कंदो ॿिया मूं वटि लफ़्ज़ न आहिनि। अच्छा हाणे भला इहो ॿुधायो हाणे तव्हांखे हींअर थी वियो आहे मरण खां पोइ माण्हू चङाई हुई हाणे तव्हां ॿुधायो तव्हांजी घरवारी कीअं हुई? सुठी हुई कोई ॻाल्हियूं हुन जूं चङियूं तव्हांखे यादि? सभु ॻाल्हियूं चङियूं हुयूं मूंखे कोई एतिराज़ न आहे पर इहो जेको टमझण हुयो न। अच्छा टमझण थोरी अलहमदिल्ला इहो ई मसइलो हुयो बाक़ी माना ॿी काई मूंखे शिकवा शिकायत न हुई।
न त टिमझण जे लाइ तव्हां पहिरियों माना जेको प्लानिंग ठाही न त इन टिमझण खे जड़ खां ख़तमु कयो। न रहेगा बांस न बजेगी बांसुरी। ज़रूरु छुरी वग़ैरह ॾिसो न हिकिड़ी थी वेंदी आहे ओचितो कावड़ अची वई, इश्तिहाल अची वियो, गैरत अची वई, तवाई चढ़ी वई, माण्हू पंहिंजे आपे मां निकिरी वियो, बाहि चढ़ी वई। हिकिड़ी हूंदी आहे बाक़ाइदा हर शइ फिल्म वांगुरु सोचे सम्झे करे करणु। हे जेको तव्हांजो मामिलो आहे को ईअं ओचिते वारो न आहे, हे ईअं फिल्म जे सीननि वांगुरु आहे। वरी पोइ त पुलिस जांच कई आहे, तव्हांजी लिखत भेटाई अथऊं त तव्हां त कमु वॾे तरीक़े सां कयो। अलाह सी मदद कंदो। अच्छा तव्हांखे जे अंदाज़ो हुजे हा त हीअं थी वेंदो त उन ॾींहुं घर खां हेॾे होॾे तव्हां वञो हलो त माना इहा वारदात पेश न अचे। इहे सोचूं काफ़ी मरतबा थींदो रहंदो आहे सर, जहिड़ो थींदो आहे टरी हिनखे टारींदा रहियो यको टारींदा रहियासीं। मां हिकिड़ो अहिड़ी नौकिरी थो कयां, मूंखे उन शइ जो अहसासु आहे। बहरहाल हींअर हाणे त कुझु न रहियो मुंहिंजे लाइ सर, न हिते न रहियो, बाक़ी मुंहिंजा 3 बचा आहिनि। अच्छा वॾो पछतावा। उन खां पोइ तव्हांजी दिलि छा पई चए? अलाह सी माफ़ी ॾींदो, चवण लाइ बि कुझु न बचियो मूं वटि। अच्छा हाणे इहो जेको खून थी आहे उन खां पोइ केतिरनि ॾींहंनि खां पोइ तव्हांखे पुलिस माना गिरफ़्तार कयो? 4 ॾींहनि खां बाद। 4 ॾींहं खनि लॻी विया? हा। इन 4 ॾींहंनि खनि में तव्हां सामत में अची वियो न? ख़त तव्हां कॾहिं इहो ठाहियो? राति जो लिखियो। मर्डर खां पहिरियां? हा पहिरियों। उन खां मर्डर खां पहिरियां ठाहियो? हा। त पोइ त माना तव्हां सोचे सम्झे करे कयो न सम्झो। सुबुह त थी वई न, थियण खां पोइ जेका हालत हुई। ऐं पोइ त हाणे ॾिसो न माण्हू 50 माण्हू मारे करे पोइ वरी चए बसि मूंखां थी वियो हाणे थी त वई, पर हुनजो माण्हू खे सोचे न इंसान जे पंहिंजो पुटु उहो वॾो जवान थिए हा, अॻिते हली तव्हांजो नालो रोशन करे हा, तव्हांजे माना ॻाल्हि खे उहो क़ाइमु दाइमु रखे हा, उनखे ई तव्हां न छॾियो। हलो भाउ उहो त वॾियूं तव्हांजो ॾुआरी हुयूं, तव्हांजी ससु बि कुरकुरी हुई, घरवारी बि तव्हां सां हर वक़्तु घर में जहिड़ो पई करे। हो नंढिड़ो मासूम फ़रिश्तो गुलाब जो गुल जेको तव्हांजे ई माना नाल खे अॻिते वधाए हा, तव्हां उनखे ई न छॾियो। इहा ई त ॻाल्हि, उहो बि तव्हां ख़तु लिखियो आहे त माना सायो करे प्लानिंग करे कयव न, या उहो ॿारड़ो हुजो कमु उन जो ओचितो थी चवां थो ख़बर न पई बसि। हाणे भला छा, हाणे कोर्ट में तव्हां वकील कराईंदो पंहिंजे पाण लाइ, छा कंदो या हिन केस में, या पंहिंजी कफ़ारो अदा कंदो? जेतिरी बि सज़ा मिले उहा घटि आहे मूंखे। केतिरी बि सज़ा मिले माना उहा घटि आहे? अलाह सी रहम कंदो पंहिंजो, उनजे दर माना हर वक़्तु बसि मां माफ़ी थो घुरां उन खां, उहो ई रहम ईंदा, रहम कंदो। ही हिकिड़ो पीउ जंहिं पंहिंजे पुट खे, पंहिंजे औलाद खे हथनि सां क़तलु कयो, पंहिंजी घरवारीअ खे क़तलु कयईं, पंहिंजे ससु खे क़तलु कयईं, ऐं हिन जो चवणु आहे त घर में जेको जहिड़ो फशरी हर वक़्तु टिमझण थींदो हो, जेको मुख़्तलिफ़ उन्हनि तो इश्तिहाल में अची करे ऐं इहे क़तलु कया। हीउ हिकिड़ो पहिरियां ख़तु लिखियईं, उनजी वारदात सॼी ड्राहे पियो, ऐं हिकिड़ो सोचियलु सम्झियलु ऐं तरीक़ेकार सां हीउ क़तलु कयो पियो वियो। ऐं हाणे असां वधीक छा चऊं, तव्हां पाण ख़ुदि अंदाज़ो।